नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सुप्रीम कोर्ट हुकूमत खे नई नेब कानून आणण लाइ 3 महीने जी मोहलत ॾेई छॾी आहे। सुप्रीम कोर्ट में नए नेब ऑडिशन जे शक 25 ते पाण मुरादो नोटिस वारे केस जी ॿुधणी थी। इन सिलसिले में एडिशनल अटॉर्नी जनरल ऐं फारूक एच नाइक अदालत में दलील ॾिना। ॿुधणी दौरान अदालत रिमार्क्स ॾिना त असां तवक्का रखूं था त इंतज़ामिया नेब कानून बाबति मसइले खे जल्द हल कंदी। नेब कानून जे हवाले सां मुनासिब कानून पार्लियामेंट खां मंज़ूर थी वेंदा। जॾहिं त 3 महीने में मसइलो हल न थियो त अदालत कानून ऐं मेरिट खे ॾिसंदे फ़ैसिलो ॾींदी। इन मौक़े ते चीफ जस्टिस पाकिस्तान गुलज़ार अहमद चयो त 25 जे मामले ते तरमीम कई वई। छा हिन मामलो हाणे ख़तम थी वेंदो? जॾहिं त जस्टिस एजाज़ अल हसन पुछियो आहे त नेब ऑडिशन जो सेक्शन 25 ख़तम कयो वियो या हुन में तरमीम कई वई। फारूक एच नाइक अदालत खे ॿुधायो त सेनेट जी क़ाइम कमेटी में मुंहिंजो नेब ऑडिशन मुतलिक़ प्राइवेट मेंबर बिल मौजूदु आहे। कमेटी जी मंज़ूरी खां पोइ इहो मामलो ऐवान में वेंदो। बिल मुताबिक़ नेब जे ऑडिशन 25 खे मुकमल तौर ख़तम कयो पियो वञे। एच नाइक जी दलीलनि ते चीफ जस्टिस चयो त असां मामलो हल करणु घुरूं था। जेकॾहिं तव्हांखे बहस करणो आहे त पोइ सेक्शन 25 खे आइन जे मुतसादम बाब साबित कयो। जस्टिस एजाज़ अल हसन चयो आहे त नेब जा तमामु घणा कानून आहिनि। तव्हांजो केस 25 बाबति हिन हवाले सां बिल हुकूमत जो न पर फारूक एच नाइक जो आहे। चीफ जस्टिस चयो आहे त हुकूमत नेब कानून जे मामले खे वधीक डिघो न करे नेब कानून में तरमीम पार्लियामेंट जो कमु आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।